मौलाना जलालुद्दीन रूमी लिखे थो हाँ त कंहिं विलायत मञा हिकिड़ो सौदागर आयो जंहिं पहिरीं जी होको ॾिनो थूम ऐं बसर जो सौदो सस्तो हो हर माण्हू ख़रीद कयो यतीमनि बेवा आहिनि सभिनी ख़रीद कयो वरी उन साॻे सौदागर ॿिए दफ़ा अची उम्दनि कपिड़नि जो होको ॾिनो उहो वरी सर्दी वारा माण्हू जेके हुआ उन्हनि वरितो टे चकर उन साॻी सौदागर वरी अची हीरे जवाहर जो होको उहो वरी जेके बादशाह हुआ उन्हनि वरितो वाह हाणे रूमी ॿुधाए थो त इहो सौदागर हो असांजो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाह रूहनि में जॾहिं विरासत थी हुई रूह रब पैदा कया हुआ तॾहिं पहिरीं इबादत जो होको ॾिनई इहो हर इंसान ते लाज़मी थियो उहो जेको उम्दनि कपिड़नि जो होको सो आलम फाज़ुल ज़ाहिद जेके थिया इहो सौदो वरी कुझु महांगो हो उहो उन्हनि ख़रीद कयो टे चकर जेको हीरे जवाहर जो होको ॾिनई इहो जेके बादशाह दिल्लियूं हुयूं उन्हनि ख़रीद कयो वाह बाक़ी ॿिए खे कोन मिलियो पोइ उन ख़रीदारी में जेतिरो जंहिं में हुई ताक़त ओतिरो उन सौदो वरितो हाँ पर फ़क़ीर असांखे ॿुधाइनि था त इन सौदे जो जेको ख़रीदार हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम थी वियो जंहिं पूरो सौदो वरितो वाह कंहिं वीचारे आशिक जा रूह उते हाज़िर हुआ उहो शाइरी में ॿुधाए त जॾहिं इहो सौदो थियो ऐं इहा लिस्ट इश्क जी शुरू थी तॾहिं रब पाक सभिनी रूहनि खे इहो ॾेखारियो करबला वारो अचो त हीउ कमु कंहिंखां थींदो उहो फ़क़ीर शाइर वीचारो ॿुधाए थो त करबल वारे वाक़िए जी जॾहिं फ़रस्त सही मंज़ूरे कॾहिं कातब अज़ली सॾु फरमाया ए वाइदे कौन करे सी पूरे के आशिक अज़ली दमन मारिया सुनकर हो गए दूरे पर रूह हुसैन दे लब्बे क्या कहे कुल मकू मंसूरे वाह हाणे इहो थी वियो थरताज आशिकनि जो पर अॼु बि बादशाह हिकिड़ा आहिनि वक़्त जा पर उन्हनि जा नौकर बेलदार ताईं बि उन महकमे जा माण्हू आहिनि हाँ हल्का फुल्का आशिक वीचारा ॿिया बि थिया आहिनि पोइ सभु कंहिं आशिक पंहिंजी ॻाल्हि कई आहे जेतिरो जंहिंखे इश्क मिलियो हाँ हाणे मल महमूद पल्ली वरी पंहिंजे इश्क जी पियो ॻाल्हि करे वाह उहो फ़क़ीर ॿुधाए थो त इश्क जा ही रंग आहिनि दाहिब थो चाढ़े थो वाह फ़क़ीर कहिड़ा रंग आहिनि इश्क जा फ़क़ीर ॿुधाए थो त हा दाहिब थो चाढ़े थो पर फ़क़ीर चए थो इसका काबर ॾाढो जाबर वरना वीर वज़ीर करे इल्म आमल कुतुब कामल पढ़ियल पीर फ़क़ीर करे बादशाह बेपरवाह हाकम मीर हकीर करे गरीब अबोजा कायर कोझा से बर में बेनज़ीर करे खारा ज़हर कड़ा कहर फेरियो इश्क अंजीर करे वाह मर्द मारिल दर्द फिरा के ज़ेब सोबत सुधीर करे हलाए वर फंद फिकुर सा टल नका तदबीर करे ऐ मल महमूद मिड़े मक़सूद तोड़ों जा तकदीर करे वाह ॿियो फ़क़ीर वरी पंहिंजे इश्क जी ॻाल्हि पियो करे जो वापारी हिकिड़ा ॿ निकिता आहिनि सौदो करण पिया वञनि अॻियां दलाल मिली वियो अथनि पोइ दलाल हुन खां पुछे थो भाई रक़म केतिरी अथव उहो रक़म बि ॿुधाइनि पिया हाणे वापारी आहिनि अखियूं आशिक जूं हा हा दलाल आहे हज़रत इश्क उहो हुन खां पुछे थो छा छा ॾियो वञे सौदे में हाँ हाणे आशिक ॿुधाए थो त मूं वटि ही रक़म आहे इहा ॾींदुसि केड़ी हाणे रक़म थो ॿुधाए त नाइन सौदागर दिल पर सौदा इश्क दलाल के तो से छा थो ॾी सौदे में चए थो सिर साह सौदे विझ तन मन नाल ॾिठोसीं मिलिया महरम मिठी दिलगिरी सौदा साहब पियोसे ए रब सबब जा मुराद किता जो कख ॾे रख वाह ॿियो ज़रो आशिक वरी ॿुधाए थो दादा आशिक सभु को छॾाए थो पर आशिक में 9 निशानियूं खपनि कहिड़ियूं फ़क़ीर हाँ हाणे फ़क़ीर पोइ जे इहे 9 निशानियूं जंहिंमें हूंदियूं हुनखे महबूब सॾे पाण वेझो कंदो वाह आशिक ॿुधाए थो 9 निशानियूं नी जूं आशिक न आहिनि हिकु वेहनि वाटनि ते ॿियो खाइनि न खाइनि
जो सिर सब के उदा नृत्यो निवाइन चौथों बुद्धि कने गालड़ियों वरी न वराइन पंजों पापिरिन सदा पक्को बचाइन छो छिनन कीन की वो ना तो निभाइन सती सिक सजन दा सीने में जो समाइन ए अच्छी गागा जीवले हो बैठा वाजाइन नाइन निंद नैनन जी दा विजूदों विञाइन ओ रोहल तबे दा सिबाइन दो तानी दरबार में। वाह वाह उस्ताद वाह। हाँ ये वरी फकीर इश्क जा पार बुधाया बियो वरी वेचारो सैयद दाए सुनो वो निशानियों तो बुधाया इश्क वाह हर मानू जो मुझे फकीर जो इश्क जो निशान हुई यानी जे में हुज्जन ये तो वो आशिका है आओ केड़ी वो निशानियों आनु साईं दाए बुधाया तो इश्क जनानो लग वेंदा सुख वेंदे वांगे कानियां दे एक सुख वेंदे दे मुख वेंदे जे लोक मन दे तानियां दे इश्क दा जदा पहरा फिरदा भुल वेंदे कुल वदे दानियां दे आंखें में ताज ममशा इश्क दे कहदी मूल नहीं छुट वेंदे कहदी कैद खानियां दे जन भी छुटी ना आशिक कौन छुट आशिक कौन छुटनो वाह। भला फकीर वो इश्क में बहुत वे छार छण में आयो आओ फकीर बोला तो अखियां मोरे दिल पर जाएंगे जिवें आसमान दे विच ककरा इन दिमाग दे विच चकरा कर करावन हमले ओ सामू दे वन सकरा इन दिमाग दे विच चकरा अदा शक्कर चुम्मी के बचे बुआ दो फकीर जो महबूब अखियों जल को दी चुम्मियों दी वाह कर करावन हमले ओ सामू दे वन सकरा इन दिमाग दे विच चकरा आंखें में ताज ममशा इश्क दे विच करे शुक्रा तो करे मकरा इन दिमाग दे विच चकरा वाह वाह उस्ताद वाह। ये खबरों ने इसकी जो बे बेचारे आशिक वाली पूछूं आयो पे के अल्लाह वाला जेड़े पूछो तो आशिक केड़ा हाल सही से तो यार आशिक कंजा केड़ा हाल होगा आओ हाने हाल क्यों बताए फकीर बता दे हे हाल क्या पूछते हैं आशिकां दे सदा रोंदियां उम्र गुजार देनी सारे जग दे विच गुनाहगार बंदे जिवें ठग ते चोर बाजार देनी एक लोक गरीबां नु देवन ताने जो दूजे नैन महबूबां दे मार देनी 17 बगस मैं तो रोंदड़ी हार गया या नैन न तक दे हार पे वाह वाह उस्ताद हां पियो बेचारो आशिक वारी महबूब के पुतो चवे जे तो हाने तू वणी पियो ताने मुसा एकड़ो फैसलो करयो तू धूं जाई जबनी गालियन में आओ केलिन गालियन में वो धूं छड़े ये तो सुनिया है ढोल तू तैयार खड़ाई कोई असारे नाल मुकाई वन या हुक्म सुनाई वन वाह जेरे जख्म जिगर ते किते ने से अल्लाह वास्ते यार बुलाई वन या कब्र बनाई वन तुसा हट के फेरा ने पावना सारे प्यार से मिट्टियां पाई वन या गल लाई वन ए लाश दुखी बेवारस गुण अपने नाल वतन ते चाई वन या दफनाई वन वाह हां एकड़ो फैसलो करयो आओ हाँ आधो फकीर वरी बी गाल रब जी कुदरत जी को करे जदो ही कम जेके आहिनि हमेशह कोन थींदा आहिनि इहे कॾहिं कॾहिं थींदा आहिनि आओ कहिड़ा कम फकीर आधो फकीर चवंदो नित नित तख्त ते बख्त नहीं हूंदे नहीं नित नित ताज शाह दे सिर ते रहंदे आओ नित नित तूर ते नूर तो तूर नित नित जलवे रहंदे बेपरवाह दे नित नित यार बाजार नहीं आंदे रोज रोज हमेशा दा हज़रत यूसुफ कोन काम दो नित नित यार बाजार नहीं आंदे नहीं नित नित मिथर विकांदे मूल इति आंदे ए नित नित रूप ते स्वरूप नहीं आधा नहीं नित नित संग सजना दे नी खुशियां दे वाह अदा आडो फकीर बी गाल पे बुधाए किन किताबन में हवाला आहिनि त रब जॾहिं रूह पैदा हुआ कया हुआ तॾहिं बि शाम जो टाइम हो ऐं वरी जेको आख़िरी फ़ैसिलो थींदो इहो बि शाम जो टाइम हो ऐं हाणे उहा ॻाल्हि उहा पियो करे फ़क़ीर यार जे न इन ॿहूं वखरे फ़क़ीर उन ॾींहुं दीदार कयो आहे महबूब जो आओ यार जे न इन ॿहूं वखरे जिवें मोर चमन विच खेले ऐं पेशी वेले वाह अजब अदा है जुल्फ सियादी जिवें नांग शुके विच बेले ऐं पेशी वेले धार कजल दिल ठार दिता असां हो गए मस्त नशीदे ऐं पेशी वेले सही तलब कलब दी पूरी आढा रब किथे वाह मेले ऐं पेशी वेले वाह वाह